वस्सलाम अला सय्यिदिल मुरसलीन व अला आलिहि तय्यिबीन अत्ताहिरीन। अम्मा बादु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वक़ाल रब्बि औज़ि'नी अन अश्कुर निअमतकल्लती अनअमत अलय्य व अला वालिदैय व अन आमल सालिहन तर्दाह व अदखिलनी बिरहमतिक फी इबादिक सालिहीन। व तफ़क्कद अत्तैर फ़क़ाल मा लिय ला अरल हुदूद अम कान मिनल गाइबीन। लउअज़्ज़िबन्नहु अज़ाबन शदीदा औ लअज़बहन्नहु औ लयातियन्नी बिसुल्तानिम मुबीन। फमकस गैर बईद फ़क़ाल अहत्तु बिमा लम तुहित बिहि वजि'तुक मिन सबइम बिनबइन यकीन। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। हमारा काम है रातों को रोना, हमारा काम है रातों को रोना याद दिल भर में। हमारी नींद है महवे ख्याले यार हो जाना। तौहीद की अमानत सीनों में है हमारे, आसान नहीं मिटाना नामो निशान हमारा। बातिल से दबने वाले ओ आसमान नहीं हम, 100 बार कर चुका है तो इम्तिहान हमारा। वो मुअज़्ज़ज़ थे ज़माना में मुसलमान होकर, हम ख्वार हुए हैं तो तारिके कुरान होकर। कदर कुरान दा क्या जानन ए दुनियादार नाबीने, कदर कुरान दे जानन वाले वन सुतले शहर मदीने। उन्हीं की महफिल सजा रहा हूँ, उन्हीं की महफिल सजा रहा हूँ। चिराग मेरा है रात उनकी, उन्हीं की मतलब की कह रहा हूँ। ज़बान मेरी है बात इनकी। दरूद शरीफ बुलंद।
अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूम लक दाइमन अबदा। मोहतरम दोस्तों, ई कुरान मजीद जी कचहरी इंतहाई अहम कचहरी आहे, जंहिंजे लाइ हुजूर जन फरमायो हिन जा ॿुधण वारा कॾहिं महरूम न थींदा, माना नसीब वारा बणबा। दुनिया आखिरत में भलाई उन्हनि खे मिलंदी जेके कुरान मजीद सां यारी रखंदा। यारी रखण जी माना आहे त हिन जी ॻाल्हि सम्झे ऐं उन ते अमल करे। मावा जे साम्हूं सूरत नमल, नमल जी माना आहे माकोड़ी या किवल। उन सूरत मां हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जी दुआ ऐं कुछ हिस्सो हिकिड़ो किस्सो ऐं वाक़ियो कुरान शरीफ़ मां तव्हां जे साम्हूं तिलावत कयो आहे। ऐं बुज़ुर्गनि लिखियो आहे त जेकॾहिं को माण्हू अल्लाह सां ताल्लुक़ रखणु चाहे थो त पंहिंजे अंदरि दुआ जी आदत विझे। बुज़ुर्ग बणिजी वेंदो, विलायत मिली वेंदसि। बाबा तवज्जो करे वेहो, ॻाल्हि सम्झण जी कोशिश कयो। मसलन सुबुह जो उथियो, अल्लाह साईं मुंहिंजे लाइ वज़ू करणु आसान बना, दुआ घुरे। अल्लाह साईं लैट्रिन ॾे वञा थो पियो, अल्लाह साईं मूंखे सिहत ऐं तंदुरुस्ती अता फरमा। वरी ॿाहिरि निकिरे थो, अल्लाह मूंखे माफ़ कर। वरी सुबुह जो धंधे ते वञे थो, दुआ घुरे, अल्लाह साईं मूंखे हलाल खारा ऐं मुंहिंजो कमु सवलो कर। मानी खाए थो, उते भी दुआ करे त अल्लाह साईं ही मानी मुंहिंजे लाइ सिहत जो बाइस थे, मूंखे ताक़त ऐं कुवत मिले, मां तुंहिंजी नेकी कयां। पानी पिए थो, शिफ़ा जी नियत करे, अल्लाह खां घुरे तरफ़ साईं इन पाणीअ सां मूंखे सिहत ॾे, शिफ़ा ॾे। मतलब अल्लाह साईं, अल्लाह साईं। उथंदे वेहंदे घुमंदे फिरंदे हर कम में दुआ जी आदत विझे त बुज़ुर्गनि लिखियो इनखे विलायत थोरे ई अरसे में मिली सघे थी। अल्लाह घुरियो त इन जो ताल्लुक़ रब सां गहरो थी वियो। उथंदे वेंदे उन खां दुआ थो घुरे, दुआ सां यकीन पैदा थींदो आहे, अल्लाह जी ज़ात ते यकीन पैदा थींदो आहे दुआ सां। दुआ घुरी तो जो उन्हें कम थी वयो, तो चंदे मुझो रब आहे जेको मुंहिंजी ॻाल्हि ॿुधे थो। ॿ शयूं आहिनि जेके इंसान जे ईमान खे मज़बूत कंदियूं आहिनि, हिकु दुआ, ॿियो क़ुरान जा किस्सा ऐं वाक़िया। उन सां इंसान जो ईमान पुख्तो मज़बूत थींदो आहे। उथंदे वेंदे दुआ जी आदत विझो ऐं कुरान शरीफ़ जे वाक़ियात ऐं किसस में गौर फिक्र कयो। अज मां जेका दुआ पढ़ी आहे उहा आहे हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जी। ऐं हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम वो नबी हो जेके 4 बादशाह दुनिया ते थिया आहिनि, उन मंझां हिकिड़ो इहो नबी हो। इन जहिड़ी बादशाही खुद कुरान में लिखियल आहे त कंहिंखे न मिली आहे।
अब कुरान शरीफ में लिखल है तब हजरत सुलेमान अलैहिस्सलाम जहिड़ी बादशाही कंहिंखे न मिली। उन दुआ घुरी। खुद बुखारी शरीफ के अंदर हिकड़ी हदीस आहे, मुझे सोहणे करीम जन फरमायो रात हिकड़ो देव आयो। देव चवंदा आहिनि ताकतवर जिन के, सही हदीस में मौजूद है। ताकतवर जिन आयो हिकड़ो देव, बाह जो शोलो खणी मुझे मुंह में हणी मुझी नमाज में गड़बड़ पियो करे। हुजूर जन फरमायो मां नमाज पूरी करे उनके बधो, मां नमाज पूरी करे उनके बधो, मां देव के बधो। नबियन के वडो पावर होंदो, नबियन जी ताकत जेकने बुधाइजे त रात गुजरी वने, वडो पावर। हजरत असांजे सोहणे करीम जन फरमायो मां उन देह के बधो, सचोमास बधी करे नमाज पढ़ियम पूरी तरह से। दिल में ख्याल आयो जिन्नन ऐं देवन के बधण वारो त सुलेमान अलैहिस्सलाम हुयो। उन दुआ घुरी त रब इया मावारी बादशाही बियो कंहिंखे न दे, न त मां नबी साईं पंहिंजे लाइ फरमायो जेकॾहिं इहा दुआ न हुजे हा त मां उन देव के न खोलिया हा। नंढड़ा मदीने जा भी अची करे उन देव के मोचड़ा हणंदा हा ऐं दुनिया ॾिसे हा उन देव के। पर मूंखे हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जी दुआ याद आई त इहो कम उन जो हो, तंहिंजे करे मां उनखे छॾे ॾिनो। सही हदीस में तो सुलेमान अलैहिस्सलाम के अड़ी बादशाही मिलेली जो देव जिन शयातीन उन जे ताबे। वडी वडी इमारतूं ठाराईंदो उन्हनि। अज भी दुनिया काफी अड़ियूं शयूं आहिनि दुनिया में जनते पूरा साइंसदान हैरान है। मक्के शरीफ जे भिक में हिकिड़ो नंढड़ो शहर आहे, मूंखे वठी विया उन जाइ ते मथे जबल ते। उते वाहियूं ठहियल आहिनि, नंदियूं ठहियल आहिनि जबल जे मथां। ऐं उहे एडे वडे वडे पत्थर के घड़े करे ठाहियो अथनि जो अॼु उनखे क्रेन भी ॾुखियाईअ सां खणे। एडो वॾो पत्थर, चौरस पत्थर घड़े करे ठाहियो। मूंखे चवनि पिया साईं ही जिन्ननि जो शायदि सुलेमान अलैहिस्सलाम ठारायो। एडा वॾा वॾा पत्थर उन्हनि सां जायूं ठहियल। उन ज़माने में इहे शयूं त हुयूं कोन, क्रेनूं मशीनूं। अड़ा खोड़ आहिनि दुनिया में कम। हजरत सुलेमान अलैहिस्सलाम वडो अजीम नबी हो। कुरान शरीफ में उन जो तज़कुरो आ। उन जहिड़ी बादशाही रब साईं कंहिंखे न ॾिनी। हवा भी उन जे ताबे हूंदी ही। एडो वडो तख्त जो पूरो आदिलपुर उन ते वेठो हुजे, उॾरंदो वेंदो। कुरान में गुदुहा शहरम व रवाहुहा शहर, महीने जे पंध सुबह ऐं शाम वो हवा उनखे हलाईंदी। एक महीने जो पंध करे वेंदो, एडो तेज हले। पखियुनि ऐं परिंदनि जे मथां भी उन जी बादशाही ही। पखियुनि जी ॿोली भी समझदो हो। या गाल भी कुरान शरीफ में लिखियल आहे, बाहर हुजे तो कोन मञूं, पर अल्लाह जे किताब सच्चे में लिखियल ऐं उन्हनि को कम वठंदो। हिते भी हिकिड़े पखीअ जो ज़िक्र अचे थो। यो सुलेमान अलैहिस्सलाम अल्लाह ताला हिन खे वॾी इज्जत वारो बादशाह बनायो हो। इन जो एडो वडो तख्त हो जो दुनिया हैरान आहे उन जे तख्त ते। उन में जवाहरात मोती लगल आहे।
बहरहाल इन्हीं किस्से बुधण का अग में 4 गालियों दिमाग में रखो तो इंसान दुनिया में चैन किस्मन जा घणन किस्मन जा गालायो बाबा थोरो 4 किस्म। एकड़ा उहे मानू हन जेके हिते भी जलील हन त हुते भी आखिरत में भी जलील, दुनिया में भी जलील, आखिरत में भी जलील। ये केड़ा मानू? गरीब, कुरान का दूर बेदीन आए गरीब, वरी कुरान का भी पासीरो आहे, दूर आहे, न कुरान जी तिलावत करे न हेड़न कचहरन में अची का गाल कुरान जी बुधे, न नमाज जे वेझो सजो दी तास सुल्फी बदमाशी आसे जुआ गिला जियो जियो आहे भी गरीब, दुनिया में पैसा भी कोन अथस, गरीब बेदीन। यो हिते भी जलील आ तो होते भी, हिते जलील न करे आ जो पैसो कोन थस, कपड़ा भी सुठा न तो पाए सके, खादो भी सुठो गरीब के कानो मिलंदो, सुठो खादो भी न तो खाई सके, सुठी जाय भी न थस जंहिंमें रहे, त हिते भी जलील। पर बेदीन आहे, नमाज जे कुरान खां चंगाई खां भलाई खां भी दूर आहे। तरफ से कुरान शरीफ में फरमाओ खसरत दुनिया वल आखिरह ज़ालिक हुवल खुसरान मुबीन। रब साईं तो फरमाए इन दुनिया भी खसारे में, इन जी आखिरत भी खसारे में। दुनिया में भी मिस्कीनी ऐं गंदगी जे हाल में रहो, ईमान खां भी आजो रहो, कुरान शरीफ जे भी वेझो न आयो, नबीअ जी गाल भी न बुधाई त बई जहान इन जा हलिया विया, हितों भी जलील त हुतों जो भी जलील। काथे भी इज्जत को न मिले, वडो नुकसान कुरान तो फरमाए ज़ालिक हुवल खुसरान मुबीन। कुरान में फरमाए यो वडे में वडो टोटरे घाटे में हलियो वियो, पदरी तबाही इया है जो इंसान जा बई जहान हलिया वञनि, काथे भी इज्जत न मिले। यो पहिरियों मानू। बियो मानू हिते अमीरा बंगलो थस, पिजारो थस, कार थस, सुठा कपड़ा थस, नौकर चाकर थस, वडी इज्जत जी तुम तराकी लगी पया, पर कुरान ऐं दीन खां परे आ। इन जो मिसाल फिरौन, फिरौन के सब कुछ हुयो, ॻाल्हि समझो था अलाए न, फिरौन के कहिड़ी शइ जी कमी? लश्कर हो, खजानो हो, माल हो, दौलत हुई, नौकर हा, चाकर हा, घोड़ा उन दौर जूं सब सवारियूं मौजूद हैं, पर बे के घट पियो सन, अल्लाह जे नबी जी गाल न पियो ॿुधे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम आयो, उन दावत ॾिनी त उन हिकिड़े अल्लाह खे मत, फिरौन बुत परस्तो, मूर्तियुनि जी पूजा कंदो। हजरत मूसा अलैहिस्सलाम चयुसि त ये सब हथ जूं बनावटी शयूं आहिनि, इन्हनि जी असलियत वजूद जी भी ख़बर न आहे, इन्हनि मूर्तियुनि खे छॾे उन हिकिड़े अल्लाह जो तसवुर दिमाग़ में रख त ॿियो कुछ न आहे त उहो कुल हु अल्लाहु अहद, उन जो फिक्र कर। पर हे छा पियो चवे? अम अन खैरुम मिन हाज़ल्लज़ी हुव महीन। मूसा अलैहिस्सलाम के पुराना कपड़ा ॾिसी
माथो भलो लगाऊं या हे मूसा गरीबड़ो तमा के भलो तो लगे। हाज़िहिल अनहारु तजरी मिन तहती, हे मिस्र जूं नदियूं मुझे आडर मुझे पेरन हेठां पयूं वहन। अब नहरूं जंहिंजो पानी बंद करे, जंहिंजे ज़मीन जो पानी बंद करे, चवण लॻो मुझे पेरन हेठां नदियूं थियूं वहन, मां भलो आहियां। हे मूसा काॾों जेको हिक अल्लाह जी ॻाल्हि थो करे, हिन में भलाई कोन्हे। अल्लाह से मूसा अलैहिस्सलाम के जवाब में फरमाओ घबरा न। हे जेको चए थो त पानी मुझे पेरन जे हेठां वहे थो, यो इन जे सिर जे मथां गुज़ारे दुनिया के ॾेखारींदुसि त जंहिं मूंखे भुलायो, इन लहू मईशतन सनका व नहशुरुहु यौमल क़ियामत आमा। जंहिं मूंखे भुलाए दुनिया में जिंदगी गुजारी, मां इनखे तंग करे छॾींदुसि, परेशान दिमाग में करे छॾींदोमांसि। परेशानी भल तख्त ते वेठो हुजे त बि परेशान, ऐं क़यामत जे ॾींहुं अंधो करे उथारींदोमांसि। तूं घबरा न। मूसा अलैहिस्सलाम के चयो तूं घबरा न, तू इनके दावत दे सच्चाई जी, इनके सॾ कर उन वहदानियत दे। नथो अचे त मां अल्लाह ॾाढो मौजूद आहियां। उगरिकू व उदखिलू नारा। रब साईं छा कयो? पाणीअ में ॿोड़ियईं फिरौन खे। अॼु बि उनजी लाश मुमी थियल पई आहे, उन ते समुंड जे पानी जा उन में लूण लॻल आहे। अंग्रेज़नि जी ताकी खुदी आहे त इहो उहो आहे रामसीस दोम। फिरौन जो नालो रामसीस दोम। रब साईं तो फरमाए असां पाणीअ में विझी बाहि में पहुचायोसीं। पाणीअ में विझी बाहि में, पाणीअ में बुड़ो पर पहुचाएंसि काथे? कुरान शरीफ में आए अन्नारु युरज़ूना अलैहा गुदुवन व अशिया। सुबह शाम बाहि था ॾियूंसि। पाणीअ में बाहि। तव्हां चवंदो इहो कीअं? मां चवंदो उहो रब क़ादिर आहे, हिते बि ॾेखारींदो आहे माण्हुनि खे पाणीअ में बाहि। बरसात वसंदी आहे न, खेवणियूं भी पयूं हलंदियूं। कुरान शरीफ में आहे हुवल्लज़ी युरीकुमुल बर्क खौफन व तमआ व युनशिउ सहाबस सिकाल। उहो रब आहे तव्हांजो जेको तव्हां खे बरसात में पानी भी छम छम करे पहुचाईंदो आहे। उन में बाहि जूं तजलियूं भी पयूं हलंदियूं। बाहि ऐं पानी दुनिया नथी गॾाए सघे, पर चओ रब वॾो क़ादिर आहे। अल्लाह वॾो क़ादिर। ॻाल्हि सम्झो। पाणीअ में विझी बाहि में उगरिकू व उदखिलू नारा। पाणीअ में विझी बाहि में पहुचायोसीं। कम तरकू मिन जन्नातियुं व उयून व ज़ुरूइन व मकामिन करीम। रब से फरमायो केॾो बंगलो छॾे वियो, केॾा बागात छॾे वियो, केॾियूं जायूं छॾे वियो, कुछ भी हथ न आयुसि। पाणीअ में विझी बाहि में पहुचायोसीं। जंहिंते मां अल्लाह नाराज़ थियां उन जे लाइ पाणीअ में बाहि। जंहिंते मां राज़ी थियां इब्राहिम खे बाहि में बाग बणाए। अब रब जो रज़ा ऐं नारज़ा जो मसइलो। उनखे राज़ी कयो त बाहि भी बाग, बाहि भी
या नारु कूनी बरदम व सलामा, कुरान में आना। देखो रब से फरमाओ फिरौन फमा बकत अलैहिमुस्समा वल अर्ज, न आसमान रुनो न जमीन रुनी, कोई न रुनो, जालिम पकड़ियो वियो। हिते त वडो माण्हू हो पर उतों जी ला उतों जो ज़लील तरीन इंसान बन। अब ॿियो नंबर माण्हू हिते इज़त सां कुए खे चवनि पिया, कुए खे। अब आए अॻिते वञे थो, पिंजरो रखियल थी, हिकिड़ो लोह जो बंगलो ठहियल थी, एॾे न वञजांइ। चई चरिया हो छाजे करे न वञा, बेहतरीन बंगलो लगे थो, जैतून जी बूं भी अचे थी, अंदर जैतून भी लटके थो। चयूं त न वञजांइ, चए न वेंदुसि। बंगलो आ, आलीशान बंगलो, लोह जो बंगलो, अंदर माल पयो आ। गाल समझो। चे बाबा छोरा बीठा थी गुरजन सा जीअं ई फासंदे न खणी ईंदे लठियूं, न छॾींदे कचूमर कढी रखदे। चे नज़रनि त कोन था। अब उन वक्त छोरा हूंदा न जंहिं महिल घेरंदो आहे, ॻाल्हायो न, नज़रनि कोई न। इन वडेरे के, इन खान के, इन नवाब के, इन पैसे वारे के, उन जे लाए रब कुरान में तो फरमाए इन्नमा नुमली लहुम लियज़दादू इस्मा, असां इन्हनि खे थोड़ी डोर ॾिनी आहे गुनाहन में वधन, अचन मरजा बंगलन में वेहन, माल खाइन, बुराइयूं कन, परायन औरतन जी बेइज्जती कंदा वतन। छॾियो न चङी तरह फासाया न त जहन्नम जो तरो थो वठ। कुरान में तो चले ए बंगलो ॾिसी भॼंदो तो वञे, मूंखे MPA बनाइनि था, मूंखे MNA था बनाइनि। बाबा MNA MPA अल्लाह जी याद सां थियो आहे त पोइ त भलो आहे, पर जेकॾहिं निमाज़ खे छॾे ॾिनुई, नेकीअ खे छॾे ॾिनुई, भलाईअ वारो रस्तो न वरितुई, अल्लाह जी वादानियत तुंहिंजे दिमाग़ में न वेठी, पोइ हितों जो तूं इज़त वारो आं, उतों जो ज़लील तरीन थी उथंदे, उन खां वधीक ज़िल्लत कहिड़ी थींदी। ॿुधो हदीस में ईंदो आहे, जेके बि हिते वॾाई करण वारा आहिनि क़यामत जे ॾींहुं किवलीअ जेतिरो उन्हनि खे वजूद मिलंदो, मरंदा भी कोन। ला यमूत फिया वला यहया, न जिंदगी न मौत, नंढड़ा थी उथंदा, माण्हू लताड़ींदा पिया उन्हनि। उहे रड़ियूं करे चवंदा रब हे छा, असां त वॾी इज़त वारा आसीं, हिते कीअं? रब फरमाओ मुंहिंजी इज़त तुंहिंजे दिमाग़ में न हुई, मुंहिंजो दरवाजो न पियो ॾिसें, तूं बुराईअ ते माल पे गॾु पियो करें, सम्झे पियो त मूंखे कोई पकड़ण वारो न आहे। असां त इहे बंगला तो जहिड़े कुए खे फासाइण जे लाइ रखिया। अब ये फासंदा कुरान शरीफ में ला यगुर्रन्नक तकल्लुबुल लज़ीना कफरू फिल बिलाद मताउन कलील सुम्मा मावाहुम जहन्नम व बिसल मिहाद। रब से फरमायो इन्हनि जो जहाज़न ते घुमण, सवारन ते चढ़ण, घोड़न ते घुमण, इन्हनि जो माल ॾिसी तव्हां सादा परेशान न थियो। मताउन कलील, थोड़ी शइ ॾिनी थमान, उहा भी फासाइण जे लाइ। तव्हां न घबरायो, हिन ॼाण मुंहिंजे दरवाज़े ते उन जहन्नम किनीअ में पवण वारा इहे ई बणजी वेंदा। हितों जा भल अज़ीज़ हुजनि पर उतों जा वॾा ज़लील। अब इहो काओ माण्हू ॿियो याद करे वियो दिमाग़ में।
असांजी तकरीर याद करण सौलिया पर तवज्जो हुजे। पहिरियों माण्हू हिते भी ज़लील त हुते भी, उन जो मिसाल ग़रीब बेदीन। ॿियो माण्हू हिते इज्जत वारो आहे पर हुतों जो ज़लील, उन जो मिसाल फिरौन। ॻाल्हि सम्झो अलाए। टियों माण्हू ग़रीबा, बीमारा, मिसकीना, पर रब जो दरवाजो नथो छॾे। नमाज जो शौकीन, रब साईं के तो चवे साईं दे तूने न दे मां त तुझो बानो आहियां, बानप को न छॾींदुसि। उन बानप जे अंदाज़ खे लाइन सां वतियूं थो अचे, पंहिंजे रब जी सुञाण रखियूं वेठो आहे। नमाज जो शौकीन, रोज़े जो शौकीन, बुराई खां बेज़ार, चए थो मिसकीनी ऐब नाहे, बुराई ऐब आहे। मिसकीनी ऐब नाहे, बुराई ऐब आहे, चोरी ऐब आहे, दाड़ो ऐब आहे, ज़िना पराई औरत ने निगाह करण ऐब आहे, तास ऐब आहे, व्याज खाइण ऐब आहे, गुरबत ऐब नाहे। नबी भी गरीब थी गुज़ारे। हैदरे करार अलीउल मुर्तजा। दोस्तों ॿुधो, मुंहिंजे अलीअ खे भी सुञाणे। अलीअ खे भंगोड़ो कोन थो सुञाणे। अलीअ जी भंगोड़नि सां यारी न हुई। अली जो मुकाम जो मुजाहिर न हो, अली मैदान जो मुजाहिद हो। अलीअ जी यारी क़ुरान सां हुई ऐं क़ुरान वारा अलीअ वारा थे। हज़रत अली साईं फरमायो, गरीबो दुख सुख में रहण वारो परेशान न थियो, निंड हले थी। निंड में माण्हू ख्वाब ॾिसंदो, मां ओ यार वॾी जाइ खां हेठि किरियो आहियां, टुकड़ा टुकड़ा थी वियो आहियां, कुता मूंखे पटनि था पिया, बाहि लॻी वई आहे। अजीब अजीब ख्वाब माण्हू ॾिजण वारा ॾिसंदो आहे, पर जाग थींदी आहे त यकदम यार कुझु बि न आहे, मां त ठीकु ठाक आहियां अल्हम्दुलिल्लाह। मिंट में ख्वाब जो फिक्र। हजरत अली साईं फरमाओ तो तव्हां असां ख्वाब में हो दुनिया में। अन्ना सुनियाम इज़ा मातू इंतबहू। हजरत अली जो कौल है त माण्हू निंड में आ, निंड में दुखियायूं थो ॾिसे, परेशानियूं थो ॾिसे। घबरा ना जियं ई मौत ईंदो जाग थींदई। जन्नत जे हिकड़े ई हवा जे झोंके सां सब तकलीफ़ूं लही वेंदियूं। चवंदे त मां कॾहिं परेशानी न रहियो आहियां। गम न खाओ मारूई, तो जो अल्लाह ई आहे। 100 सालन जा दुखड़ा हिक लहज़े में लाहे। अब जाग थी त हमरा जो सब बीमारियों खत्म, सब परेशानियों खत्म। आज छाजला परेशाना ए झट जी जिंदगी आ, इन में लाइन वठी हल, सिधो थी हल, रब जी सुञाण रख। माल दौलत के सब कुछ न समझ, सब कुछ रब जी ज़ात आहे। इन जो मिसाल हजरत बिलाल, बीबी सुमैया। अब बुधो, इन 3 माण्हुनि जो मिसाल थवे इहो। हजरत बिलाल के तलवारीअ ते घसीटियो थो वञे, सीने ते पत्थर रखियो थो वञे। शदीद तकलीफ़ जे आलम में आहे, पर अहद अहद इन ये नारा त मां उन अकेले के मञियो आ। रसूल जो दामन न छॾींदुसि। उन हिकड़े जा नारा पियो मारे, मथों लकुड़ पिया लगन पर न पियो छॾे। हुजूर जन फरमायो, ॿुधो ओ यारो, ॿुधो चङी तरह ते। हुजूर फरमायो, क़यामत जो ॾींहुं थींदो, सब नबी जन्नत वेंदा पेरें प्यादल। अब पंध कंदा जन्नत ॾे वेठी वेंदा, पर अल्लाह मुंहिंजी इज्जत कराईंदो, मूंखे उठड़ीअ ते चाढ़े जन्नत वठी वेंदा। उठड़ी भी अजीब होंगी,
दुनिया में उन जो मिसाल ॾेई नथो सघिजे त छाजी ठहियल हूंदी वो अजीब किस्म जी सुवारी फरमाओ उन उठड़ीअ ते चाड़े मूंखे वठी वेंदा जन्नत ॾांहुं मुंहिंजी उठड़ीअ जी वाग कारे बिलाल खे हूंदी मुंहिंजी वाग जी बरकत सां बिलाल जो पेरियों पेर मूंखां भी अग में जन्नत में पवंदो मुंहिंजी वाग जे करे हिन करे दुनिया में तकलीफ़न में हो पर उतों जो इज्जत वारो बादशाहन खां भी मथे उनखे इज्जत रब ॾेई करे जन्नत मोकिली गाल समझो अलाए यो टियों माण्हू बीमार आहे परवाह न आहे दरवाजो न छॾ नमाज न छॾ कुरान शरीफ जी तिलावत न छॾ या लाइन वतियूं हल ए दुनिया जा दुख सुख त गुजरी वेंदा असांजो हिकिड़ो वॾड़ो पढ़ंदो पोइ पढ़ंदो भाई ते हिकिड़ो आयो सियारो सियारे जा पवंदम सियड़ा गुजरी वेंदम दुखिया ॾींहं ये तो सियारे में सीए पौधा ये भी गुजरी वेंदा आयो उनारो उनारे जा पवंदम मीहड़ा गुजरी वेंदम दुखिया ॾींहं चए थो पियो उनारे में मीह पवंदा गरीब खे परेशानी थींदी पर इहो भी गुजरी वेंदो हू भी गुजरी वेंदो रब वारी वाट खे न छॾ हिते तकलीफ़ थी सब तकलीफ़ूं लाहे ऐलान थींदो इन्नल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात कानत लहुम जन्नातुल फिरदौस नुज़ुला फिरदौस जा बागात असां मेजबान हुंदा से असां जो गेस्ट थींदो को वजीर आजम जो मेहमान गेस्ट आज को वजीर आला जो गेस्ट पर यो गरीब जे को रस्ते ते लगो रहे तो पयो दुख सुख में अल्लाह जो दर न थो छदे यो अल्लाह तो फरमाए इन्हीअ जो मेजबान मां हुंदुस यो मुंहिंजो गेस्ट हुंदो मुंहिंजो मेहमान हुंदो मां मेहमान के पूरी इज्जत दई बादशाहन के भी दुनिया में एड़ी इज्जत ना है जेका जन्नतीअ के जन्नत में मिलंदी तो अल्लाह जो कुरान सचो गाल समझो थोड़ी यो टियों किस्म जो माण्हू आहे दुनिया में दुख में आ सुख में आ पर अल्लाह जे रस्ते ते लगल यो नाकाम ना है हिते थोड़ी तकलीफ अथस वो लही वेंदस चौथो माण्हू कहिड़ो आहे हिते भी इज्जत वारो त हुते भी हिते भी इज्जत वारो त हुते भी इज्जत वारो यो अथव अमीर माण्हू निमाज़ी दीनदार अल्लाह खां डिजण वारो माल हिते भी जाम अथस जा भी अथस गाड़ी भी अथस हिते भी मज़े सां हुते भी ईमान जे करे चंगाई जे अमलन जे करे गरीबन जी संभाल लहण जे करे यो अमीर हिते भी अमीर त हुते भी अमीर हुन जो मिसाल थवे यो जो हज़रत सुलेमान अब गाल समझो हाने बुधो तो वो किए उतों जो अमीर थियो हिते एडी वडी बादशाही है दुआ छा तो करे रब्बी औज़िनी अन अशकुर निअमतकल्लती अनअमत अलैया व अला वालिदैया व अन आमल सालिहन तर्दा बुधो कुरान दुआ तो करे रब मुखे तौफीक दे तमाम तो जो शुक्रियो अदा कया अदा क्या अवा अल्लाह नेमतूं दे त शुक्र कजे तकलीफूं दे त सब्र कजे नेमतूं दे त शुक्र कजे शुक्रियो अदा कयो शुक्र जी माना छा है हेरे ॾिसो अमराव बचार मानन जा ड्रगड़ हणी सियारे में
हसे ऐं पुॾाकार वॾो ॾेई करे चई शुक्र अल्हम्दुलिल्लाह। इहो शुक्रियो न आहे। हसे शुक्रिया जी माना आहे जेका अल्लाह नेमत तोखे ॾिनी आहे उहा कम अज़ कम रब जे ख़िलाफ़ इस्तेमाल न थिए, पोइ तूं शुक्रगुज़ार आहे। हवा ही तव्हांजो वजूद कंहिं ठाहियो? इहो अल्लाह जी नेमत आहे, तव्हांखे ज़िंदगी मिली। कैफ़ तकफुरून बिल्लाहि व कुंतुम अम्वाता फअहयाकुम सुम्मा युमीतुकुम सुम्मा युहयीकुम सुम्मा इलैहि तुरजऊन। तू कुछ भी न होए, रब फरमायो तोखे वजूद ॾिनुम, जवानी ॾिनुम। अकफरत बिल्लज़ी, हिकिड़ो भाव ॿिए भाव खे थो चवे क़ुरान शरीफ़ में, अमीर भाव के गरीब भाव तो चवे अकफरत बिल्लज़ी खलक़क मिन तुराब। उन रब जी मुखालफत तो करे जे तो के मिट्टी मां ठायो, कुछ भी न होए तू, तो जो नालो ही कोन हो हिते। अकफरत बिल्लज़ी खलक़क मिन तुराब सुम्मा मिन नुतफतिन सुम्मा सव्वाक रजुला। पोतो के किन्ने पानी में आंदई, किन्ने पानी के करार वठराए, एडी तो जी तस्वीर कशी अम्मा जे पेट में कई, एडो सोनो बार बनाए बाहर कढई जो अबो भी चुमे पियो त अम्मा भी। अब यो कह ठाए पो यो वजूद तोखे मिलियो, तो इन वजूद सा अल्लाह जे हुक्मन जी बेफरमानी, चोरी, दाड़ा, बदमाशी, गरीबत ईजा, पाड़े वारन जी परेशानी जो बाइस अल्लाह तो के इन ला ठायो। रब से फरमाओ तुम बुलाए छड़ियो मुखे, मां तो के वजूद दिनो, मुझो एहसान आहे, इन जो शुक्रियो करें। हा शुक्रियो यो हो जो इन वजूद सा गरीब जी भी मदद करें, हा मुझे दरजा भी सजदा करें। हा अब यो कम करनो शुक्रिया में, ए वजूद न जो इन वजूद में हजारें शयूं नेमतूं, अखियूं ॾिनई, हथ ॾिनई, पेर ॾिनई, सिंगण वारी हिस ॾिनई, आसे घुमण फिरण सब शइ, खाधा पीता, ये सब छा आहिनि? अल्लाह जूं नेमतूं आहिनि। ये नेमतूं अल्लाह जे खिलाफ ये अखियूं ॾिनई। अलम नजअल लहू ऐनैनि व लिसानन व शफतैन। मां तुझूं अखियूं न ठाहियूं, रब साईं तो फरमाए कंहिं ठाहियूं? अदे अंधन के कतार बधंदे कंहिं पीर ते ॿुध ॾिठो अथव? बीठा हुजनि दादा असां अखियूं ठाराइण आया आहियूं, ॻाल्हि सम्झो था? अलाए माण्हू था ठहनि, खुद पीरन फकीरन के अखियूं केर थो ॾे? अल्लाह से कुरान में तो चवे अखियूं मां ठाहियूं। तो ये अखियूं तू गलत किए तो इस्तेमाल करे अल्लाह के खिलाफ? परायन औरतन के घूरे घूरे तो वेठो ॾिसे। ये अख मिली तो के तू अम्मा के ॾिस, अब्बे के ॾिस, कलामुल्लाह के ॾिस, भलाई के ॾिस, रस्तो सही वठी ॾिसंदो हल। तो इन सां बुरे पासे ते न के अल्लाह जी बेफरमानी, माना शुक्र न थो अदा करे, अख जो शुक्र न अदा करे। इन कन सां गाना वेठो ॿुधे, साज वेठो ॿुधे, अल्लाह जे दरवाजे जी ॻाल्हि कोन्हे, कुरान कोन थो ॿुधे। यो तो तोखे कन मिलियो हो त रब जूं ॻाल्हियूं ॿुध न, तो उनखे त ग़लत जान ते हलाए छॾ। इहो नाशुक्रियो। त दुआ थो करे रब्बि औज़िनी अन अशकुर निअमतक अल्लती अनअमत अलैया व अला वालिदैया। रब तो जो एहसान मुते भी आहे, मुझे अबे अम्मा ते भी तो जो एहसान, मुखे तौफीक दे त मां तो जो शुक्र कयां। व अन अमल सालिहन तरज़ा, ऐं सुठा कम कयां अहिड़ा जो रब तोखे राज़ी करे अचां। दुआ थो करे केर नबी एडो बादशाह, दुआ तो करे तो शुक्र वारी जिंदगी दे, उन सां गॾो गॾु मूंखे अमल वारी जिंदगी दे।
छावारी नमाज पढ़ा तुझे दरजा सजदा क्या अरे हे चए पियो कोन्हे वांद वजूद के किए नीतियां आऊं नमाज एकड़ा सूफी थवे इश्क कमाए सजी सजी रात राग गाए जैसे असा के वांद वजूद में कोन्हे नमाज पढ़ने जेतरी भी वांद कोन्हे तो हो वेठो बिलावल फकीर उन जंग का वठी चयो से फलाणो फलाणो तो जा ये टे पुट तो जा चे हा ये त मांजा है चे एडे वांद मिली थी तो जा है बाकी हेडे नमाज जी वांद कोने अब मानो के नमाज जी वांद कोने दुकान जी वांद आहे पुट के संभालण जी वांद आहे दवा कराने जी वांद आहे ज़ाल जो ख्याल करने जी वांद आहे बाकी निमा अल्लाह जे दर जी वांद कोने जंग में कुत्तो भौंके तो निकरींदो भजी तो बना चोर तो ना आयो पर आजान मिले तो लिखंदो वेंदो अञा सवड़ में अल्लाह जी आवाज बुधी न निकरंदो बाहर कुत्ते जो आवाज बुधो बाहर निकरंदो अल्लाह छा है ता कुत्ता भौंके दिसो ए मानव जो हाल केडी ना शुक्रिया सा हे नबी तो चवे अन अमल सालिहन तरजा रब तौफीक दे तमा सुठा कम कया एड़ा कम जे में तोखे राजी कया हवाए राजी तो करे कहीं के राजी तो करे जोर सा तमा छो वेठा आयो कहीं जे राजी करण दे अल्लाह जे राजी करण दे बुधो बुधो पर अल्लाह साईं जो अजीब मामलो है हुजूर जे लाए वरी फरमाए असा जे नबी जे लाए वल सौफ योती रब्बुकल फतरजा ऐ नबी तोखे मां एतरो दींदुस जो मां रब तोखे राजी कंदुस नबी वली पीर पैगंबर मां अल्लाह के था राजी कन मां अल्लाह वरी सोना तू मोहम्मद के राजी कर हुजूर जो दामन वठो नबी साईं जी सुन्नत के इख्तियार करे अगर आते पे सही बारों न दिस मां की दिल में दाढ़ी अथी जो बारों तो को नहीं दिल में आहे मां जो बाबा कणक राहे बियान दाणो भी सुठो हुजे जमीन भी भली हुजे कणक राहे तो उहा अंदर जमीन में पई हुंदी दाणो अंदर पयो हुंदो या बाहर निकरंदो गालायो न दाणो भी सुठो आ जमीन भी सुठी आ त इयो दाणो बाहर न थो निकरे या त दाणो सड़ी विया या तू पानी न थो दे पानी आहे ही कुरान शरीफ अब इयो दाणो सड़ी वियो आ तडी बाहर न थो निकरे या सड़ी न वियो आ अंदर पयो आ ईमान जो दाणो पर पानी को न था दिया उनके बेचारो फुटे किए को ईमान तो पयो आ दिल में पर फुटे को न तो न नमाज थी निकरे न जी बाहर न रोजो तो बाहर निकरे न दाढ़ी थी बाहर निकरे न नेके जो कम तो निकरे आसे कुछ भी न तो निकरे चौंदा से अथस त ईमान जो दाणो दिल में पर वो फुटे न तो बाहर शाखों न थी निकरन गाल समझो था अन आमल सालिह हुजूर जन फरमायो हजरत अली के फरमा अली के भी सदक्यो हजरत अब्बास के भी सदक्यो भाई अचन बुधो भाई जना आया हुजूर जन ॾाढी आखिरी वक्त में तकलीफ में हा हुजूर जन फरमायो हेनो अली मुखे टेक दे सजे पासे नो खबे पासे नो हजरत अब्बास के फरमा अब्बास हेनो तू मुखे टेक दे मुखे उठाड़ियो मस्जिद रे वठी हलो साईं तवा जी तबीयत सही ना है ॾाढी फरमायो सही हुजे न हुजे मुखे मस्जिद रे वठी हलो कदमा रसूलुल्लाह यतखुद्दान अलल अर्ज नबी जा पैर मुबारक जमीन ते लीका पाइंदा प्या चन इन हाल में भी हुजूर जन मस्जिद दा प्या हलन बुधाइन प्या त मस्जिद दा वणन वारन के खुशखबरी दियो हिते दुखन में भी हुंदा त उते सुखन में जो हिते सुखन में हिन त उते अञा वधीक सुखन अब मस्जिद रे कदम वधाए अमल साले कयो भलाई जा कम कयो खैर जा कम कयो खैर कुन ए फलां के बांग बरायद के फिलान नमाज हजरत मौलाना सादी तो फरमाए
जल्दी भलाई या नेकीअ जा कम करे वठ। थोड़ी देर खां पोइ आवाज़ ईंदो यार रात फलाणो गुज़ारे वियो, मतलब तू असांजो आवाज़ ॿाहिरि न अचे, उन खां अॻु में कुछ करे वठ। इन जे करे कुरान तो समझाए त सुलेमान नबी बादशाहियत ते नाज़ नथो करे, रब जो शुक्रियो थो अदा करे, अमल साले जी दुआ थो करे त मां पाड़े सां भलो हलां, नेकी सां हलां, बुराई न खणी हलां। असां त वरी कोशिश कंदासीं सॼो गंद खणी करे पाड़े वारे जे दरवाजे ते। हुजूर जन फरमाओ जेकॾहिं को तुंहिंजे गंद में तिरकी पियो त हिन जी जंग भॻी तोखूं भराइबी, तूं छो सटी उते? इहो बि ईज़ा हो। हुजूर फरमाओ घटि में घटि ईमान एतिरो आहे जो रस्ते तां तकलीफ़ ॾियण वारी शइ खे परे करे छॾ। अल ईमान बिज़उन व सबऊन शुबा आलाहा ला इलाहा इल्लल्लाह व अदनाहा इमाततिल अज़ा अनित तरीक। हुजूर फरमायो ईमान 70 खां वधीक शाखूं रखे थो पियो, वॾे में वॾो डहर उन जो ला इलाहा इल्लल्लाह है। सनियूं सनियूं ॻाल्हियूं कम अज कम माण्हुनि खे फ़ाइदो नथो ॾे त नुक़सान खां उन्हनि खे बचा। नुक़सान खां हे वरी गाॾी अहिड़ी बीहारींदो साइकिल मोटर जो रस्ते तां कोई लंघी न सघे। असांजो कमु त इहो थी वियो आहे, चवेसि त कावड़जी वेंदो, हेॾियूं अखियूं ठो छो तुंहिंजो रोडा। अरे बाबा माण्हुनि खे तकलीफ़ आहे, लंघनि माण्हू काथां, तूं ये कीअं गाॾी बीहारी? हुजूर जन फरमाओ मूंखे ॾेखारियो वियो, मुस्नद अहमद जी सही हदीस में मौजूद आहे, मूं हिकिड़ो हमरा ॾिठो जेको वॾो बदकार हो, पर उन हिकिड़ो कमु कयो उन जे करे अल्लाह उनखे जन्नत ॾिनी, उन जा गुनाह माफ़ करे छॾिया। वो कहिड़ो कमु कयईं? हिकिड़ी लाम हुई तारीही वण जी जेका माण्हुनि अचण वञण वारनि खे रस्ते ते लॻंदी हुई। हिन हिकिड़े ॾींहुं चाकू खणी उनखे टाम खे टुके टुके कटे करे फिटो कयो। अल्लाह साईं फशकर अल्लाह, अल्लाह हिनखे चयो थैंक यू, बेहतरीन कमु तूं कयो आहे, तुंहिंजा गुनाह माफ़ कयम, हलियो वञ। रस्ते तो हिकिड़ी टाम हटाए, अॼु तूं वरी बाक़ाइदे ब्लॉक करे बीह, रस्तो ब्लॉक, अॼु या वरी नाली जी छंड ॿाहिरि करे छॾ, पिया माण्हू तिरकनि। बाबा ये सनियूं सनियूं ॻाल्हियूं बि अमल साले बनबो आहे। हुजूर फरमा ॿियो कमु नथो करे सघे, कंहिंखे मिठो पाणी पीआरी, ईअं ख़ाली फिको पाणी पीआरी, थधड़ो पाणी पीआरी, इहा बि तुंहिंजी नेकी आहे। हुजूर फरमा ॿियो कुझु बि नथो करे सघे त कम अज कम खिली करे माण्हुनि सां मुलाक़ात कर, भली हुनजो कमु न कर पर खिली करे हुन सां ॻाल्हाए त सही। इहो खिली ॻाल्हाइण बि तुंहिंजी नेकीअ सदको आहे। उथण साईं गुंडरी मुंहं में हुजे, निकिरंदे ई हमरा ॾिसी ॾिसी करे चए साईं तव्हां को घुरदुसी कुझु न, अहिड़ी शक्ल त न ठाहे। ये बुराई आहे, जीअं हो नेकी आहे त ही बुराई आहे। त ही नबी थी करे एॾो माल मिल्कियत जो मालिक थी करे दुआ थो करे, अन अमल सालिहन तरदा, ऐं नेमतूं संभारजन, नेमतूं संभारजन। समझे का भी नेमत ज़ायो थियण न छॾिजे, हता के पानी भी हरू भरू न वहाइजे। असां वरी बिजली खोले छॾियूं था, पोइ चवंदो लोड शेडिंग। अरे सभु बल्ब ॿारिया, तोखे ज़रूरत हिकिड़े जी आहे त तूं 8 बल्ब छो ॿारिया? इहो बि इसराफ़ आहे। इन्नल मुबज़्ज़िरीन कानू इख़वान शयातीन, कुरान शरीफ में फरमाए त अजायो ख़र्च करण वारा शैतान जा भाई। अजायो ख़र्च पाणीअ जो बि न आहे करो, हे वरी पैसा अजायो हलाईंदो वेठो। छाते अहिड़नि रदी खेॾणनि ते जो ॿार वीचारो हिकु ॾींहुं बि न खेॾंदो, दिलि पंहिंजी ख़ुशि थो करे, ॿार खे परवाह ई कोन्हे, उन ते हज़ार रुपया ख़तम। कीमती पैसा अल्लाह ताला कुरान शरीफ फरमायो क़ियामन लिन्नास, असां इन्हनि पैसनि खे माण्हुनि जे लाइ क़िवाम बनायो आहे।
खबरदार गलत जाए ते इस्तेमाल न कजो। बाबा यो अमल गलत अमल है, इसराफ न क्यों, बाकी खैर कयो जेतरो वणे को, अजायो खर्च ना। तो हिते कुरान शरीफ ये तालीम पियो दे, अते दुआ तो करे व अदखिलनी फी इबादिक सालिहीन, ऐ रब असां के सालिहन जी जमात में रख। सुलेमान नबी थी करे तो चवे मुखे भी सालिहन सा गडे छड, सालिहन सा गडे छडण एडो मर्तबो आहे जो जेड़ा वडा साले तू असा किना भी हो जाऊं, जेकॾहिं उन्हनि सां मोहब्बत आहे त गॾिजी जन्नत हलिया वेंदा। मां उन जो मिसाल ॾींदो आहियां। अबा हिन महले जी कहिड़ो महलो आहे, सूमरा, सूमरा महल। हिन सूमरे महले जी मिट्टी खणी मुठ मिट्टीअ जी खणी ऐं खणी वञो अन्न वारे दुकान ॾे, चओ साईं हे सूमरा महले जी आदिलपुर जी मिट्टी खणी आया हूं, महिरबानी करे वठ मुठ मिट्टीअ जो थी। वो वठंदो वे या चवंदो वे चूतियो था हे मिट्टी काॾे खणी आयो, को सेंडक जो पहाड़ आहे हिनमें सोनो पयल आहे जो तूं खणी आयो, मज़ाक उड़ाईंदो तव्हांजी, चवंदो चरियो माण्हू। पर इहा मिट्टी लप मिट्टीअ जी अन्न में पयल हुजे त जाथे अन्न तुरंदो, जहिड़ी रक़म में तुरंदो, इहा मिट्टी भी उन साॻी ॻाल्हायो न। इहा ई ॻाल्हि क़ुरान सम्झ। दुआ थो घुरे हज़रत सुलेमान व अदखिलनी फी इबादिक सालिहीन। रब वो पान के कसर नफसी तो करे त माखे इन्हनि चङनि माण्हुनि जी जमात में दाख़िल करे, असां के पियो सिखारे त भल तव्हां मिट्टी छो न हुजो, पर जेकॾहिं चङनि माण्हुनि सां यारी, दिल में मोहब्बत आहे त क़यामत जे ॾींहुं उन्हनि सां गॾु तव्हां जन्नत में वेंदव। जहिड़े रक़म सां चङा तुरंदा, तूं असां जहिड़ी मिट्टी भी गॾु तुरंदी। इबादिक साली अगते तो हो नेमतन के केतरो कदर सां ॾिसंदो, संभार कंदो। हिकिड़ा माण्हू वठी करे सालन जा साल कम न अचे, उहा शइ बि वठी रखी अथसि। हाणे जॾहिं हिन जो सफ़ा करण पूरो साल, इहो त मुसीबत आहे। इस्तेमाल हिकु दफ़ो कंदे या तूं किटली असां जेका वठी क़ीमती तूं रखी आहे, इस्तेमाल ऐं संभालींदे घणो सालन जा साल, अहिड़ा टपड़ छाजे लाइ थो वठ, ऐं संभार रख त मां जेका आंदी उहा पई आहे वही गुम थी। कुरान तो समझाए त हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम नंढड़ो पखी ॾिठो, तफ़क़द तैर फ़क़ाल माली ला अरल हुदहुद। ओ पखी ड्रखण पखी, इहो वॾो कमाल जो पखी अथव। माण्हू खे ख़बर न, हाणे BBC वारनि बि चाढ़ियो आहे, वॾी तहक़ीक़ सां चाढ़ियो आहे त वाकई हिन में वॾो कमाल आहे जेको कंहिं पखीअ में कोन्हे। उहो कहिड़ो कमाल हुननि लिखियो आहे, BBC वारनि त इहो कमाल लिखियो आहे त ही हिकिड़े सेकंड में 20 दफ़ा धक हणंदो आहे काठीअ खे टूं कढंदो आहे। ड्रखण पखी तॾहिं चवंदा 20 दफ़ा, ऐं रोज़ानो ॾींहं में ही उनखे 2000 दफ़ा काठीअ खे धक हणंदो आहे, पर हिन जे मथे में सूर छो नथो पए। ऐं एतिरो तेज़ीअ सां धक हणंदो आहे जीअं पत्थर ओ मथों झुड़ खां पत्थर किरे, माण्हूअ खे लॻे त केतिरो लॻंदो, हथोड़े खां बि मथे मौत अची वञेसि। पत्थर एतिरो जो किरे, एॾो मथे खां किरे त इहो केॾो तेज़ ईंदो। इन गिरावट जे उन कानून मुताबिक़ हे एॾो माना 5 न 20 अहिड़ा पत्थर किरनि त एतिरो धक हणे थो, एॾो तेज़ीअ सां धक हणे, ऐं पोइ बि हिन जे मथे में सूर नथो पए। कुरान शरीफ़ में इन जो ज़िक्र आयो। ॾिसो कुरान शरीफ़ में जेका बि शइ आई आहे न, उन में वॾो कमाल आहे। कुरान शरीफ में इहो भी फरमाए लन यखलुकू ज़ुबाबम वला विजतमऊल, सजी दुनिया गॾिजी पवे त मूं जहिड़ी किनी मख भी कोई ठाहे न थो।
किनी मख जेका है न इन जी अख में 400 लेंसेज हैं, 400 शीशा पियल आहिनि। भंभोरीअ जे अख में 1200 शीशा पियल आहिनि। माखीअ जे मख अख में 500 शीशा पियल आहिनि। माखीअ जे घुणे जे मख में एॾा शीशा हिकड़ी नंढड़ी अख में अल्लाह जा शाहकार आहिनि। कायनात अजीब आ त उहो रब केॾो अज़ीम आ जे एॾियूं एॾियूं अज़ीम शयूं ठाहियूं। त हिन ॾिठो पखी कोन्हे, छा तो चवे तफक्कद तैर फकाल ला अरल हुदहुद अम कान मिनल गाइबीन वमालिया ला अरल हुद। ॾिसो 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 थोरो क़ुरान शरीफ़ तवज्जो सां समझो, इशारो ॾिसो छा तो चवे नबी। ईअं नथो चए त पखी काॾे वियो, न माखे छा थी वियो आहे, माखे छा थी वियो पाण खे तो ॾिसे। पखी थी पखी गुम वियो आहे पर ॾिसे पाण। लफ़्ज़ कहिड़ा तो चवे वमाली अल्लाह अरल हुदहुद, छा थी वियो आहे जो मां नथो ॾिसां पखीअ खे, मूंखे छा थी वियो आहे पाण खे तो ॾिसे। चइबो त का बि नेमत जी कमी थिए त पाण खे संभारियो। पैसा घटिजी विया, ॿार ते मुसीबत आई, नेमतन में का कमी आई, दुकान में सौदो घटि हलियो, कमी आई त पाण खे संभार त तो में का कमी आई आहे तॾहिं त नेमत हेठि मथे थी आ, न त उहो सखी छो नेमतूं घटि कंदो। त ही हज़रत भी इहो इशारो तो कर माखे छा थी वियो पाण खे तो ॾिसे, माखे छा थी वियो मां छो नथो ॾिसां। हिकिड़े अल्लाह वारे खे पुछो तव्हां कीअं समझ चई जॾहिं निमाज़ ते पूरो पहुचा न त समझी वेंदो आहे त अल्लाह राज़ी आहे जो मूंखे पहिरीं तकबीर में शामिल कराए। पर जेकॾहिं थोरो ओॾो नज़र रहमत मुंहिंजी कमी अची वेंदी आहे, मुंहिंजे अंदरि को गुनाह अची वेंदो आहे त पोइ निमाज़ जूं रकातूं हेठि मथे थी वेंदियूं। समझी वेंदो आहे त ओॾो रहमत जी कमी आई आहे, इहा कमी ओॾो न आई आहे, इहा मुंहिंजे अंदरि थी आहे तॾहिं त ईअं थियो आहे। पोइ मां इस्तग़फ़ार कंदो आहियां त वरी अॻिते वधी वेंदो। हज़रत बि पाण खे थो ॾिसे ऐं छा थो चवे मूं नथो ॾिसां, मां नथो ॾिसां पखीअ खे। गाइब आहे छा, अमकान मिनल गाइबीन, वो गाइब आहे छा, कोन्हे हाज़िर छा, संभार लहे थो। हुज़ूर जन फरमाया जेको माण्हू पंहिंजे घर में बेगैरत थी रहे थो, संभार नथो लहे, इन जी न निमाज़ क़बूल न रोज़ो क़बूल। केर आयो केर वियो, गैरतमंद संभार लहंदो आहे, हर तरफ़ हुन जी निगाह हूंदी आहे। कुरान ॾिसो हर हिकु मसइलो सम्झायो, कोई अहिड़ो मसइलो न आहे जेको हिन में न हुजे, सभु शइ वाज़े करे छॾी अथसि त गैरत सां रहो, घर में संभाल रखो त हीअ शइ गुम छो थी वई, काॾे वई, कीअं वई। हज़रत बि नंढड़े पखीअ खे संभारे थो त काॾे वियो, छो न कोन्हे मूंखे नज़र नथो, गाइब थी वियो आहे। हितां छा थो तव्हांखे सम्झ में अचे त नबीअ खे इल्मु ग़ैब जो आहे, जो हुजे सा त समझी वञा त पखी फिलाणी जाइ ते यमन में वेठो आहे, वो यमन मुल्क में वेठो, उनखे ख़बर न पई, पुछे तो काॾे वियो, हाणे छा थो चवे कावड़ में लअज़िबन्नहु अज़ाबन शदीदा औ लअज़बहन्नहु औ लयातियन्नी बिसुल्तानिम मुबीन। मां अज़ाब कंदो मांस या ज़िबे कंदो मांस या को दलील खणी अचे, को चंगी ख़बर खणी अचे त पोइ छॾे ॾींदो मां। ॻाल्हि सम्झो था त माना ॿी पासे जी ॻाल्हि ॿुधिजे, पंहिंजे लेखे चढ़ो कावड़ में जीअं आयो छोरे ते कावड़ियूं वेठे खणी ऐं लठनि सां वठिजी वयसि, ॿुध त सही हुन खां कुझु मथां का चङी ॻाल्हि जे पासे हुजे, फ़ैसिलो अॻ में त करे न वे। इहो मसइलो क़ुर पियो सम्झाए त हे बि टे ॻाल्हियूं थो करे त या ज़िबे कंदुमि या अज़ाब कंदुमि। चइबो सरज़नश न कंदे न त हेठियां रैयती ख़राब थी वेंदा। जीअं असांजे स्कूल जे मास्तरनि जी सुपरवाइज़र संभार न लहंदा त हे मास्तर छो वेंदा स्कूल पढ़ाइण, संभार मथो न लहंदो, सज़ा बि कंहिंखे न मिलंदी। त
तो चवंदुसि तमामु भलो कम थो कयां, बस मां वेठो आहियां घर में पगार मिलंदी पई। तो छोकरनि जो कबाड़ो इहो इन जे करे थिए थो जे नबी नंढड़ी नंढड़ी शइ संभाले थो। बुरको मटाए करे हज़रत उमर घुमे थो त संभालना हा मुल्क जी। असांजे हिननि वॾेरनि खे ख़बर कोन्हे हवाई जहाज ते उॾरिया हलिया विया त रोड न रस्ता जेके 20 सालनि जा ठहियल उहे ई बीठा। इहो छा आहे? संभालना आहे। ये कुरान शरीफ फरमाई या गुड गवर्नेंस ना है, ये सुठी बादशाही थोड़ी है, ये सुठी हुक्मरानी थोड़ी है। हिन त अची बेड़ो ही आखिर में गर्क करे छॾियो आहे। असां मुल्क जो ही पूरो करे छॾियो बेड़ो असांजी गिचीअ में अची वियो। इहो अची न वियो, ख़ुदि मोकिलियो वियो त हिननि माण्हुनि खे मुसलमाननि खे चङी तरह ज़लील कर वञे। हे सुञा छो नथा थियनि? असां सभु कुझु बंदि कयो, पोइ बि मालदार थी विया बीठा आहिनि। हिननि खे छा आहे न, बुख लॻेनि थी न, मानी खाइनि था, छा चकर हाणे मानी कढण सॼो सिस्टम ई ख़राबु कर। अब ॻाल्हि सम्झो, ही अल्लाह जो नबी पखीअ खे चए थो काॾे वियो अचे त अज़ाब कंदोमांसि या ज़िबे कंदोमांसि या को दलील खणी अचे। थोरी देरि खां पोइ आयो त छा थो चवे? अहतु बिमा लम तुहित बिही वजितुक बिसबइन बिनबइन यकीन। साईं मां वॾी ख़बर खणी आयो आहियां जेका तोखे उन जी पूरी ख़बर न आहे। मां अहिड़ी ख़बर खणी आयो। माई आहे हिकिड़ी वेठी आहे तख़्त ते, सजदो करे थी सिज खे, सूरज बंसी आहे। अरे चांद बंसी सूरज जो आगे माण्हू सूरज के चांद के ये पूजींदा, ये मज़हब आहे। सूरज बंसी आहे, माई आहे, सजो थी कराए। इहो शौक़ पियो ॾियारे हज़रत खे त तो जो कम आहे त दुनिया खे तौहीद पहुचा, वहदानियत पहुचा। तो जे ज़माने में एॾी बादशाही जे हूंदे बि हिकिड़ी माई सॼी मखलूक खे सिज जे साम्हूं पई झुकाए। हज़रत चो हाँ इहा ख़बर त वाकई वॾी आहे। चवे छा थो? अहतु बिमा लम तुहित बिही, मां अहिड़ी ख़बर खणी आयो आहियां जेका तोखे नाहे, जेका तोखे। हिकिड़ो चए पियो साईं इहा त न पढ़ो, इहा त वहाबी पखी थो लॻे असांखे। नबी खे थो चवे त तोखे नाहे, तोखे ख़बर नाहे। मां अहिड़ी ख़बर खणी आयो आहियां जेका तोखे ख़बर नाहे। ऐं नबी बि इनकार नथो करे त वाकई मूंखे ख़बर न आहे। चङो हे मुंहिंजो ख़त खणी वञो न, माईअ जे सीने ते रखी आहे। चइबो त इहो पखियुनि खां इहो कम बि वठंदा हा उन दौर में ख़त जे आनंद। इहो त क़ुर शरीफ़ में लिखियलु आहे। उहो ख़त खणी वियो, अॻिते सॼो वाक़ियो आहे। बहरहाल मुंहिंजो मतिलबु इहो आहे त ही क़ुर उहो अज़ीम किताब आहे जेको ज़िंदगीअ जो हर नहज तव्हांखे सही रस्ते ते आणणु चाहे थो। ये चाहे थो त तव्हां हिन जे हिकु हिकु अखर खे सम्झो, उन मां ज़िंदगीअ जी रहबरी वठो। हिन खां परे हो अल्लाह से क़ुर शरीफ़ फरमाए यज़उ बिही, ही उहो किताब आहे यरफउ बिहाज़ल किताब अक़वामा। असां हिन क़ुर शरीफ़ जी ताबेदारीअ जे करे अरब जे ओठारनि खे पूरी दुनिया जो हुक्मरान बनायो। अब हज़रत उमर साईं वारा उठ चारींदा, कुरान पढ़ियूं, अहिड़ी हुक्मरानी जो खुद नेहरू हिंदुस्तान जो बानी, वो नेहरू तो चवे जेका लोकसभा में तकरीर कई, उन तकरीर में चई अबू बकर उमर जहिड़ी बादशाही हिंदुस्तानियो हलायो। हिंदुस्तान में हज़रत अबू बकर उमर जो अज भी लिखियल आहे रिकॉर्ड में। उन हिंदू चयो त अबू बकर उमर वांगुरु बादशाही हलायो। पंहिंजनि खे हिंदुनि खे चए पियो त हिंदू उथी बीठा गोड़ कयो त हिन चयो शांति शांति सुकून कयो। मां तव्हांखे सम्झायां, चयो साईं तव्हांखे राजान महाराजान में मिसाल न मिलियो जो मुसलमाननि जे खलीफ़नि जा असांखे मिसाल ॾियो था। हिंदुनि चयोसि त चई हा मां राजा महाराजा पढ़िया आहिनि, तमाम किताब मां कंगालिया आहिनि, पर
गांधी तो चवे मां तमाम किताब कंघालिया हन पर अबू बकर उमर जहिड़ी बादशाही मूंखे काथे भी तारीख़ में नजर न आई जो अध धरती जा मालिक हन पर चोलो 12 चतिन 16 चतिन वारो लगल पातियो घुमंदा वता हा बादशाही में फकीरी कई आहे त अबू बकर उमर कई सब चो रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन। भाई ये वो अजीम हस्तियों ये कुरान सां बनियो असा कुरान शरीफ के छड़े दिनो इन सां यारी असांजी टुटी वई आहे अज भी जोड़ियो हे कुरान तव्हांजी इज्जत अफ़जाई कंदो हे तव्हांखे जिंदगी जो सब नहजू समझाईंदो तव्हांजो किरदार खुद एड़ो थी वेंदो जो गैर मुस्लिम पाण चंदा असा के मुसलमान बनाए असांजो किरदार खराब होंदो त कीअं ईंदा हवा गाल समझो था हलाए असां गालियूं ॾियण वारा भी असां जेल में पवण वारा जेल में वञो तो हिंदू घट मिलंदा मुसलमान वेठा असां वो किरदार खत्म करे छॾियो जेको जेको माण्हुनि खे दावत ॾींदो हो दीन जी त दीन हिन जो नालो पाण खे बनायो मौलाना लिखियो मौलाना मसनवी रहमतुल्लाह अलैह हिकिड़ो किस्सो लिखियो आहे पंहिंजे किताब मसनवी में त हिकिड़ो मुअज़्ज़िन हुयो आज़ान ॾींदो हो पर अहिड़ो गंदो आवाज़ हुयुसि जो माण्हू छिरक भरे उथी वेंदा डिॼी वेंदा त अलाए कहिड़ो भिड़ाऊ थियो आहे कुता पंहिंजे लेखे भॼंदा हुआ डोड़ंदा सम्झिसि हुनजे आवाज़ ते त महले वारनि चयो अदा हिन खे पैसा ॾेई छुटी करायोसि ॻोठ वञी को ॿियो रखंदासीं हिन सां ॿार डिॼी था वञनि हिन जे आवाज़ ते हिन वीचारे खे ॾिनो पैसा बा पघार तुंहिंजी पहिरीं सुभाणे थींदी तूं हल पंहिंजो ॻोठ वञ असां ॿियो रखंदासीं हे वीचारो हलियो रस्ते में हिंदुनि जो वॾो ॻोठ सुबुह जे आज़ान जो टाइम थियो हिन खे मुसलमाननि झलियो हिंदुनि जो ॻोठ आहे हिते आज़ान न ॾे सम्झेसि विड़दई हाँ विड़दा हिन खे ॾाढो झलियो चए पोइ ॿिए कंहिंखूं ॾियारियूं था सुरेले आवाज़ वारे खां तो जो आवाज़ भी ख़राब आहे तो चुप करे वेही चए न साईं मां ॾींदुसि हे बि चरिया अवा ठोके जो ॾिनई हिन आज़ान त हे मुसलमान डिॼी विया असां काफ़िले में 8-10 ॼणा हूं हे पूरो हिंदुनि जो ॻोठ आहे मारे विझंदासीं सम्झे ॾाढो परेशान थिया त हिन चरे आज़ान त ॾिनी हुननि जी निंड फिटी हूंदी हिंदुनि जी हाणे त वॾी मुसीबत में पइजी वियासीं ॼाण डंडा खणी निकिता त हे वीचारा हेॾे होॾे लिकंदा को कवरो खयूं हेॾे वियो को वदनो खयूं हेॾे निकिरी वियो वतन पिया मुसलमान हेॾे होॾे फिरदा त हिकिड़ो हिंदू वीचारो असें वॾो मिठाईअ जो दॿो भरे हुयो बि मिठाईअ जो दुकानदार वो दुकान वॾो दुकान मंझो दॿो भरे मिठाईअ जो ऐं हिकिड़ो कपिड़नि जो जोड़ो खणी आयो चई अदा इहा आज़ान कंहिं ॾिनी माण्हू त ॾंडनि जे इंतज़ार में हा पर उहो हिंदू छा खणी आयो मिठाई ऐं कपिड़ा खणी आयो चए अदा इहा आज़ान कंहिं ॾिनी चए अदा आज़ान माण्हू डिॼी विया त अलाए छा आहे मसइलो चए बाबा ॾिजो न असां मां मिठाई खणी आयो आहियां उन असांजो वॾो कमु करे छॾियो आहे इन आज़ान ॾियण वारे असांजो वॾो कमु कयो आहे चए बाबा कहिड़ो कमु कयो आहे मिठाई उन आज़ान वारे चयो अदा इहा मां ॾिनी थमां मिठाई ॾिसी वॾी ज़ोर सां चवे पियो इहा मां ॾिनी थमां चए हा तूं ॾिनी आहे अबा हे मिठाई हे जोड़ो सम्झेसि अञा हाणे दुआ कंदो हलिया वञ सम्झेसि हे हिन हिकिड़े चयो यार पुछूं त सही हिंदू खां की कमु हिन कहिड़ो वॾो कयो हिन जी आज़ान मां इन्हनि खे छा फ़ाइदो मिलियो त उन हिंदू खे पोयों सॾु करे चयो बाबा ॻाल्हि असांखे थोरी सम्झायूं त वञो हिन जे आवाज़ आज़ान में तव्हांखे कहिड़ो मज़ो आयो जो तव्हां हिन खे मिठाई बि ॾिनी जोड़ो बि ॾिनो चए साईं ॿियो कोन असांजी छोकिरी तयारु हुई त मां मुसलमान थींदसि असां हणी हणी बीठासीं उन वीचारीअ खे त मुसलमान न थी मुसलमान सुठा न थी हे थी हो थी पर ॿुधे ई न पई हाणे जो सुबुह जो इन जो आवाज़ ॿुधई ते मूंखे तौबा आहे मुसलमाननि खां ते असांजी छोकिरी खे सिधो करे विधो अथसि तंहिंजे करे मां मिठाई खणी आयो मौलाना लिखियो असांजो किरदार उन गंदे मुअज़्ज़िन वारो आहे किने आज़ान ॾियण वारे जो आहे पोइ उन किनो आज़ान ॾियण वारो दावत थोरे ॾींदो आहे उहो त अञा ईंदड़नि खे बि मोटाए छॾींदो आहे ॻाल्हि सम्झो था हलाए
गंदा आवाज़ा न हुजन, तेज न थियो, कावड़ न वठे, जोश में ना अचो। हे हेड़ो होड़ा गरीब ते खबरदार, अज तू हथ मथे करें तो तोखा मथे भी हिकड़ो मौजूद आ, उन खां बची न सघंदा। तो दुआ कयो अल्लाह साईं असां तहां के हिन कुरान शरीफ सां ताल्लुक़ नसीब फरमाए, इन वारो किरदार, इन वारा आमाल नमाज जी तौफीक अता फरमाए। असां रब जो दरवाज़ो कंहिं भी हाल में छॾण वारा न हुजूं, शादी में गमीअ में असां कुरान शरीफ के आवाज़ के ॿुधण वारा, उन जी ताबेदारी करण वारा हुजूं। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम रब्बिग़फिर वरहम व अंत खैरुर राहिमीन। अल्लाहुम्मा नस्अलुकल हुदा वत्तुक़ा वल अफ़ाफ़ वल ग़िना, नस्अलुक इल्मन नाफ़िअन क़ल्बन ख़ाशिअन रिज़्क़न वासिअन शिफ़ाअन मिन कुल्लि दाइ। अल्लाह तमाम महल्ले वारन के इन हक़ जे आवाज़ ते लबैक चवण जी तौफ़ीक़ अता फरमा। अल्लाह तमाम हिन इलाके वारन के इन कुरान जी रहमत सां बहरवर फरमा। अल्लाह असां सभिनी खे कुरान जो सचो ताबेदार बना। अल्लाह असांजे बचड़न के भी हिदायत वारो फरमा। अल्लाह असांजे औरतन के भी हिदायत वारो फरमा। अल्लाह असां में बुराइयूं जेके हिन उहे मिटा, भलायूं असांजे अंदर मां उभार। अल्लाह कुरान जी ताबेदारी सच्ची नसीब फरमा। अल्लाह हिन मस्जिद वारन जन खिदमत कई आहे, अल्लाह जन ही जलसे में हिन खैर में हिस्सो विधो आहे, उन्हनि जे माल में अहल में बरकतूं अता फरमा, उन्हनि जूं परेशानियूं दूर फरमा। अल्लाह इन्हनि जे हिन कम खे वधा तांजो जन माण्हुनि ॿुधो आहे उहे अमल वारा थी पवनि त उन्हनि जो सवाब ऐं अजर बि वधंदो रहे। अल्लाह इन जो सवाब दाइमी फरमा। ऐं अल्लाह बीमारन के शिफ़ा अता फरमा, बे औलादन के साले औलाद अता फरमा। ऐं अल्लाह सच्चाई जे तरफ गामज़न फरमा। ऐं रब तोखां ही घुरऊं था, तू ही मदद फरमा असांजी। अल्लाह मुसलमानन जी मदद फरमा, तमाम अहले वतन जी मदद फरमा। अल्लाह हिन पाकिस्तान जे रहण वारन जी मदद फरमा, हिफाजत फरमा। बुरन इरादन खां, अंग्रेजन जे ख्यालन खां असांजे नौजवान के महफूज फरमा। तमाम असांजे हालात के दुरुस्त बनवा। दुनिया ऐं आखिरत जूं ॿई भलायूं नसीब फरमा। हिते भी इज्जत वारो त हुतों जो भी इज्जत वारो बना। सल्लल्लाहु अला खैर खल्क़ी।